वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ज़िक्र कयूं पिया आलमी वबा कोरोना वायरस जो। आलमी वबा खे मुंहुं ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। लॉकडाउन खे अॼु 34 ॾींहं थी विया आहिनि। लॉकडाउन बरक़रार आहे। माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि जी सूरतहाल खां अव्हांखे आगाह कंदा हलूं पिया। आलमी वबा खे जेका मुंहुं ॾियण जे लाइ 34 ॾींहं बि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन जारी आहे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़ननि में कार वहिंवार ठप आहे। लॉकडाउन सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। कारोबार, तफ़री, माग ऐं जेके ॿियूं सरगर्मियूं आहिनि उहे मुअतल आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंदि आहे। लॉकडाउन बरक़रार आहे। माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे। इन हवाले सां टंडो मोहम्मद ख़ान जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर काज़ी शम्स असां सां लाइन ते मौजूदु आहे। काज़ी शम्स, ॿुधाइजो टंडो मोहम्मद ख़ान में कहिड़ी सूरतहाल आहे लॉकडाउन जे हवाले सां? लॉकडाउन जे शेड्यूल में कुझु तब्दीली भी कई वई आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? टंडो मोहम्मद ख़ान में अॼु 33 ॾींहं जेको लॉकडाउन जारी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो लॻा कोरोना वायरस जे वबा खे शिकस्त ॾियण लाइ सिंध हुकूमत जे हुकुमनि ते जेको लॉकडाउन जारी आहे। पर टंडो मोहम्मद ख़ान में अॼु जेके मुख़्तलिफ़ जेके समाजी जेके शहर जा जेके मुख्य रस्ता आहिनि उन ते काफ़ी रश नज़र अची रही आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो लॻा टंडो मोहम्मद ख़ान जी जेका सब्जी मार्केट आहे ऐं जेके किराना जा दुकान आहिनि उते तमामु माण्हू तमामु घणो रश बि आहे। ऐं उते जेको समाजी डिस्टेंस जेको आहे उन ते अमल न पियो कयो वञे, जंहिंजे करे जेके सियासी समाज जेके माण्हू आहिनि उन्हनि ते तमामु बेचैनी छाइंजी वई आहे। त पहिरियां खां ई टंडो मोहम्मद ख़ान में जेके कोरोना जी जेका वबा आहे उन जा 28 मरीज़ थी चुका आहिनि। पर हिते जेको सियासी डिस्टेंस न पियो रखियो वञे, जंहिंजे करे हिते वधीक केस थियण जा इम्कान मौजूदु आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त टंडो मोहम्मद ख़ान जे टिनी तालुकनि में जेके ॿाहिरां जेके मेन रोड आहिनि, जेके वॾा रोड आहिनि, उते त जेको लॉकडाउन वारी सूरत आहे। पर अंदरि शहर में जिते माण्हुनि जी जेका अचु वञु आहे, जिते ख़रीदारी आहे, उते माण्हुनि जी रश आहे, जंहिंजे करे माण्हुनि में जेको बेचैनी छाइल आहे। ऐं उन खां अलावा सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधायां त टंडो मोहम्मद ख़ान में जेको आहे अॼु जेका पूरे ज़िले में जेका नरमी नज़र अची रही आहे। ऐं उन खां अलावा जेको टंडो मोहम्मद ख़ान शहर में जेके फ्रूटनि जा दुकान आहिनि ऐं उन खां अलावा किराना आहे ऐं रोज़मर्रा। ठीकु आहे, अव्हांजी वॾी महिरबानी काज़ी शम्स तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया लॉकडाउन जो। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण जे लाइ 34 ॾींहं बि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल कहिड़ी आहे लॉकडाउन खां पोइ अव्हांखे अपडेट कंदा हलूं पिया। लॉकडाउन सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। कारोबार बंदि आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, लॉकडाउन बरक़रार आहे। आलमी वबा कोरोना वायरस दुनिया में तबाही मचाए छॾी आहे। जर कंदड़ बहकंदड़ शहरनि खे वीरान करे छॾियो आहे। उन खां बचण जे लाइ, उन खे शिकस्त ॾियण जे लाइ हुकूमत पारां लॉकडाउन लॻायो वियो आहे। जेको लॉकडाउन अॼु 34 ॾींहं बि बरक़रार आहे। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंहुं ॾियण जे लाइ उन खां बचाव जूं जेके एहतियाती तदबीरूं आहिनि उन्हनि ते अमल करणु तमामु ज़रूरी आहे, जंहिंमें घरनि में रहणु सभ खां वधीक अहम आहे। घरनि में रही करे ई असां हिन वबा खे शिकस्त ॾेई सघूं था। गोलाची जी सूरतहाल मालूम कंदासीं। लॉकडाउन जे हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ जो रिपोर्टर नासिर अंजुम। जी नाज़रीन, असां कोशिश कंदासीं इन हवाले सां तफ़सील मालूम करे सघूं। मुख़्तलिफ़ शहरनि जी अपडेट सूरतहाल खां अव्हांखे आगाह कयूं पिया। अव्हांखे ॿुधायूं पिया त कोरोना वायरस जी आलमी वबा दुनिया में तबाही मचाए छॾी आहे। इन वबा खे मुंहुं ॾियण जे लाइ लॉकडाउन लॻायो वियो आहे। माण्हुनि खे घरनि में रहण जी अपील कई वई आहे। हुकूमत पारां लॉकडाउन लॻायो वियो आहे, जंहिंखे 34 ॾींहं थिया आहिनि। अॼु माण्हुनि खे घरनि ते रहण जो चयो वियो आहे। इन वबा खे मुंहुं ॾियण जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एहतियाती तदबीरुनि ते अमल करे असां इन वबा खे मुंहुं ॾेई था सघूं। कोरोना वायरस जी वबा खे मुंहुं ॾियण जे लाइ 34 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी, मीरपुर ख़ास ऐं सिंध जा जेके ॿिया नंढा वॾा शहर आहिनि सभिनी में लॉकडाउन बरक़रार आहे। कारोबार बंदि आहे। माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे। अॼु खां वठी रमज़ानुल मुबारक जो महीनो शुरू थी वियो आहे। अॼु पहिरियों रोज़ो आहे ऐं रमज़ानुल मुबारक जे महीने में शेड्यूल में कुछ तब्दीली भी कई वई आहे। इन हवाले सां गोलाची जी सूरतहाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे नासिर अंजुम। नासिर, ॿुधाइजो गोलाची में कहिड़ी सूरतहाल आहे लॉकडाउन जे हवाले सां? कहिड़ा तफ़सील आहिनि? केतिरो अमल थिए पियो उन ते?
जी बिल्कुल, लॉकडाउन के दौरान अज पहिरियों रोज़ो आहे। जेकॾहिं अमल दरामद जी ॻाल्हि कई वञे त अॼु पहिरें रोज़े जे मौक़े ते लॉकडाउन ते असांखे अमल नज़र नथो अचे। गोलाची जी शाही बाज़ार, चांदनी मार्केट, कपिड़ा मार्केट समेत जेकी बि समूरी मार्केट आहिनि उन में मुकमल तौर ते जेके दुकानूं आहिनि सो खुलियल आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि आम वाइबी जे ऐं सीधे सामान जी कई वञे त उन्हनि ते दुकान ते बि तमामु घणी रश आहे। शाही बाज़ार में, फ्रूट बाज़ार ऐं सब्जी मार्केट में ज़रूरत खां वधीक जेके माण्हू आहिनि उहो माण्हुनि जी पी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गोलाची जे हर पासे में 500 खां वधीक जेके नंढा वॾा ॻोठ आहिनि जितां अॼु जेके आहे उहो रमज़ान जी ख़रीदारी जे लाइ माण्हू जो हिकिड़ो वॾो अंग जेको आहे बाज़ार में मौजूदु आहे। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त रमज़ान जे पहिरीं ॾींहुं आम वाइपी जी शयुनि में जेको आहे उहो चोट चाढ़े छॾियो आहे। नाजाइज़ मुनाफ़ाखोरी जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। एसी समेत इंतज़ामिया जेको आहे असांखे मुकमल तौर ते हिते नज़र नथी अचे। ऐं हिते जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त हिते आम जेके वापारी आहिनि उन्हनि खे हिकिड़ी तमामु घणी जेकी आहे परेशानी आहे। उन्हनि खे जेको आहे उहो जेकी रमज़ान जे दौरान जेके दुकानूं खुलण जो जेको शेड्यूल आहे उन्हनि बाबति आगाही न ॾिनी वई आहे। वापारियुनि जॾहिं इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर सां मुलाक़ात कई आहे, उन्हनि सां राब्तो कयो त असिस्टेंट कमिश्नर उन्हनि खे जी इहो जवाबु ॾिनो त असांखे बि अञा ताईं मथां खां इंस्ट्रक्शन न आहे मिली त जेको शेड्यूल आहे दुकाननि जो उहो कहिड़ो आहे। जे सबबु हिते जेके आहिनि हिकिड़े पासे जेको आहे उहो जेके माण्हू आहिनि उहे नाजाइज़ मुनाफ़ाखोरनि जे हथ चढ़ियल आहिनि त ॿिए पासे जेके दुकानदार बि परेशान आहिनि। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी। नासिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ नासिन ज़िक्र कयूं पिया लॉकडाउन जो आलमी वबा आहे कोरोना वायरस जंहिंखे मुंहुं ॾियण जे लाइ लॉकडाउन लगायो वियो आहे। अॼु लॉकडाउन खे 34 ॾींहं थिया आहिनि। सिंध जा नंढा वॾा शहर लॉकडाउन तहत बंदि आहिनि। कारोबार ठप आहे, माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। नासिन खे ॿुधायूं पिया सिंध में लॉकडाउन जो शेड्यूल तब्दील थियो आहे। सुबुह जो 8 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं दुकान खुलियल रहंदा। कारोबार सूमर खां ख़मीस ताईं 9 खां 3 बजे ताईं थींदो, जॾहिं त रमज़ानुल मुबारक में शाम जो 5 वॻे खां पोइ लॉकडाउन हूंदो। शहरी में होम डिलीवरी सर्विस न हूंदी। अव्हांखे ॿुधायूं त जेके तयारु थियल खाधा आहिनि उन्हनि जी रसद शाम जो 5 वॻे खां 10 वॻे ताईं हूंदी। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा पिया हलूं त सिंध में नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन बरक़रार आहे। कोरोना वायरस जी जेका वबा आहे उनखे शिकस्त ॾियण जे लाइ लॉकडाउन लगायो वियो आहे। हुकूमत पारां लगायल लॉकडाउन खे अॼु 34 ॾींहं थिया आहिनि। कोरोना वायरस जी वबा दुनिया में तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। उनखे शिकस्त ॾियण जे लाइ एहतियाती तदबीरुनि ते अमल कयो पियो वञे। लॉकडाउन लगायो वियो आहे जंहिंखे अॼु 34 ॾींहं थिया आहिनि। शहदाद कोट जी सूरत-हाल मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर शाहिद एवान सां लाइन ते मौजूद आहे। शाहिद ॿुधाइजो शहदाद कोट में कहिड़ी सूरत-हाल आहे, लॉकडाउन जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, शहदाद कोट में भी जेको 34 ॾींहं लॉकडाउन आहे उहो बरक़रार आहे। अलबत्ता शहदाद कोट में जेको लॉकडाउन आहे जेका सूरत-हाल आहे उहा जुज़वी तौर आहे। शहदाद कोट जे जेके नंढियूं वॾियूं बाज़ारूं आहिनि उहे हाफ़ दुकान जेके चक्र आहिनि उनजा ओपन आहिनि। माण्हुनि जी वॾी शहर में अंदरि जेका रश नज़र अची रही आहे। जेको पुलिस जो गश्त आहे उहो बि मामूल खां काफ़ी घटि आहे। हिन वक़्तु जेके नवे शहरी जेके शहर जा जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उते घुमी फिरी रहिया आहिनि ऐं कंहिं बि क़िस्म जो जेको सोशल डिस्टेंस आहे उन ते अमल दरामद थींदे नज़र नथो अचे। हितां के जेके छूट छॾियल आहे, जेके सब्जी जा दुकान आहे, उन्हनि खां अलावा जेके शहर जे अंदरि जेके बाज़ार में जेके दुकान आहिनि उहे पिणु हाफ शटर जेके उहे ओपन आहिनि। उते माण्हुनि जी वॾी पी आहे, वॾी माण्हुनि जी रश आहे। सोशल डिस्टेंस ते कंहिं बि क़िस्म जो अमल थींदे नज़र नथो अचे। जॾहिं त डबल सवारी ते पाबंदी हुजण बावजूद माण्हू ॿियल ऐं टेल मोटरसाइकिल ते सवारी करे रहिया आहिनि। जॾहिं त पुलिस जो गश्त बि मामूल खां काफ़ी घटि आहे। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासिन अव्हांखे ॿुधायूं पिया आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण जे लाइ लॉकडाउन बरक़रार आहे। सिंध जे नंढनि वॾनि जी सूरत-हाल खां नासिन अव्हांखे आगाह कयूं पिया लॉकडाउन बरक़रार आहे। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण जे लाइ लॉकडाउन लगायो वियो आहे। आलमी वबा कोरोना वायरस खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ ईअं बची सघिजे थो त उन जूं जेके ॿुधायल एहतियाती तदबीरूं आहिनि उन्हनि ते मुकमल तौर ते अमल कयो वञे। जेकॾहिं कंहिं ज़रूरी कम सां घर खां ॿाहिरि निकितो पियो वञे त उन में बि जेके एहतियाती तदबीरूं आहिनि उन्हनि ते अमल कयो वञे। जेको आहे त समाजी फ़ासिलो क़ाइमु कयो वञे। कोशिशि कई वञे त बिना कंहिं ज़रूरी कम जे घरनि खां ॿाहिरि न निकिरिजे। हुकूमत पारां कोरोना वायरस
इन हवाले सां लाड़काणे जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद समो सां लाइन ते मौजूद आहे। रशीद, ॿुधाइजो लाड़काणे में कहिड़ी सूरतहाल आहे, लॉकडाउन ते केतिरो अमल पियो थिए ऐं रमज़ान जे महीने में लॉकडाउन में कुझु तब्दीली भी जेको शेड्यूल आहे उन में तब्दीली कई वई आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॾिसो गज़ाला, महीने खां वधीक टाइम गुज़रण बावजूद जीअं सॼी सिंध में जेको लॉकडाउन आहे उहो लाड़काणे में बि मुकमल जेके शहर जी जेके बाज़ारियूं आहिनि, रेशम गली, शाही बाज़ार ऐं पाकिस्तानी चौक, बंदर रोड ऐं जेलत बाज़ार, इन सभई नंढियूं वॾियूं लाड़काणे जी जेके बाज़ारूं आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि ऐं जेके रोड रस्ता आहिनि उहे वीरानीअ ॾेख ॾेई रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे सिक्योरिटीअ जी त सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे। ऐं जेके करोना जे जेकॾहिं केसनि जी ॻाल्हि कजे त लाड़काणे में जेके कोरोना जा जेके केसिस आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। 75 खां वधीक जेके केसिस आहिनि उहे लाड़काणे में पॉज़िटिव आया आहिनि माण्हू, जिन में ॿार बि आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे त लोकल ट्रांसमिशन जी, त लोकल ट्रांसमिशन में 42 केस जेको आहिनि उहे लोकल ट्रांसमिशन जा पॉज़िटिव आया आहिनि, जंहिंमें 7 इलाइक़ा लाड़काणो इंतिज़ामिया सील कया आहिनि, जीअं अली गोराबाद, सामटिया रोड, समियाबाद ऐं ठीकु आहे, वॾी महिरबानी रशीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।